आदलपुर भरिसां बाहि लॻण सबबि भील बिरादरी जा 12 घर सड़ी रख थी विया। मुतासिरीन जो चवणो त जिन खे वोट ॾिना उहे लड़ी बि नथा अचनि। बाहि लॻण सबबि का बि शइ न बची आहे। वसवारा मदद कनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे माजिद अली कल। जी नाज़रीन, मौजूद आहियूं आदलपुर लॻो ॻोठ लखू भील में, जिते बागड़ी बिरादरी जे 12 जेके घर आहिनि उहे सड़ी रख थी विया आहिनि। हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि बुख काटण ते मजबूर आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक जो छा चवणु आहे। असांजो इहो अर्ज़ु आहे न, असांजा 12 घर सड़ी विया लखू भील जे ॻोठ में। अॼु तक असां 3 ॾींहं थी विया आहिनि। अॼु तक असांजी मालिकी कोन कई आहे। अॼु तक असांखे ख़बर न वरिती आहे। 12 घर सड़ी असां तबाह थिया आहिनि। ॿार बच्चो असांजे पधर ते रोए थो, असां बि रोऊं था। छा कयूं बा, काॾे वञूं बा, कंहिंखे था ॾियूं। असांजा जेके असांजा वोटर आहिनि, असांजा जेके नुमाइंदा आहिनि, अॼु असांजी ग़रीबनि जी नथा ॿुधनि। केरु असांजी ॿुधंदो बा? असां मरण चाहियूं था, असांखे मारे छॾो। असांजा 12 घर सड़ी राख थी विया आहिनि। कुझु न बचियो। अनाज हुयो उहा सॼो सड़ी वियो। 5-10 रुपया हुया उहे बि सड़ी विया। असां चिटे पधर विचूं वेठा आहियूं। अॼु 5 ॾींहं थी विया आहिनि। असांजी अपील ॿुधनि था न करनि था। जेको घोटकी जे जंहिंखे असां ओट ॾींदा आहियूं, ॿियो ॾींदा आहियूं, उन्हनि खे इहो असांजे तरफ़ूं खां चऊं था। असां नियाणियूं शियाणियूं चऊं था, ॾिसी घोटकी वारनि खे चऊं था, अपील कयूं था असां त अॼु 5 ॾींहं थी विया आहिनि। असां ते वारसी नथा करनि। असांखे 5 रुपया न ॾियनि। असांजी वारसी त करनि अची करे। असांजो ॿाल बच्चो उस में तड़पे थो। असांजा जेके नुमाइंदा चूंडियल उहे बि अॼु ताईं कोन आया आहिनि असांजे लड़ी। DC घोटकी खे अपील आहे, नुमाइंदा जेके आहिनि असांजा चूंडियल, जंहिंखे वोट ॾींदा आहियूं असां, उहे बि कोन लड़ी आया आहिनि। असां ग़रीब आहियूं। असांजो 1.5 लख सड़ी वियो आहे। मुंहिंजो हिकिड़ो थान न बचियो आहे। मां मस्किन ग़रीब आहियां। मां ग़रीब आहियां। मां काॾे वञा पा? मुंहिंजो केरु कमाईंदो न आहे न पा। छा कयो पा? मरी विया असां 5 ॾींहं जा पिया आहियूं। असां ग़रीब आहियूं। असां मस्किन आहियूं पा। मुंहिंजा 12 घर सड़ी विया पा। क्या कुझु न बचियो। कुझु न मंदिर न बची। दाणा सड़िया 1.5 लख सड़ी विया। जी नाज़रीन, मौजूद लखू भील में बागड़ी बिरादरी जेको आहे त वारसनि जंहिंजा हिन वक़्तु घर सड़ी रख थी विया आहिनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। जंहिंजो चवणु आहे त घर में पियल जेके बि सामान हुयो, जंहिंमें कणिक हुई, रोक रक़म हुई ऐं ॿियो जेको सामान आहे उहो सड़ी रख थी वियो आहे। हिन वक़्तु असीं बुख काट ते मजबूर आहियूं। हिननि चूंडियल नुमाइंदनि या अक़िलती बिरादरी नुमाइंदनि ऐं DC घोटकी खां अपील कई आहे त ख़ुदा करणु असांजी मदद कई वञे, जीअं असीं बुख काटण खां बची सघूं। कैमरामैन मोहम्मद ईसा कोलाजी सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदलपुर।